बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जीअं त असांजे नामवर शाइर शेख अयाज़ जा हिकिड़ो कौल आहिनि, बोलनि त जन्नतुल फिरदौस आहिनि ॿई कनियूं महिराण जूं। वाक़ई जन्नत खां घटि कोन्हे महिराण। शेख अयाज़ शाइर घटि ई उन खां बि वधीक आहे महिराण नदी, जंहिं ते हीअं त साम्राज्य पूरी तरह क़ाबिज़ थी वई आहे। हुनजे पोयां पूरे सिंध सरपाए एहतिजाज आहे। हुन में हर तबिके जा माण्हू आहिनि, जंहिंमें हर पार्टी सां सभु पार्टियूं बि आहिनि, मुतफ़िक़ आहिनि, क़ौम परस्त बि आहिनि, आम आवाम बि आहे। कांग्रेस पार्टी बि ढोंग करे पई त असां तव्हांजा हिमायती आहियूं, पर इन्हनि जे सही खां इन्हनि जे संचनरनि खां सवा कुझु कोन थियो, इन्हनि जी मंज़ूरी खां सवा कोन थिया। बहरहाल उहो त हींअर जिदोजहद हले पई, अलाह ताला उन्हनि जे लाइ असांजूं दुआऊं आहिनि, अलाह ताला सभु जी धरती सां इंसाफ़ थिए। शेख अयाज़ जा बोल आहिनि त माना जन्नतुल फिरदौस आहिनि ॿई कनियूं महिराण जूं, वेही रुॻो वाखाण जन ॿेला ॿिनियूं महिराण जूं। कंदियूं वाक़ई जन्नतुल फिरदौस आहिनि महिराण। रहियो सवार ॿेला, उन्हनि खे जेको के मख़सूस टोले फ़िरौन सिफ़त माण्हुनि जेको जंहिंसां हशर कयो आहे, ॿेलनि सां, दरिया सां या उन सां, जेको हिते सिंध में जेको फॉरेस्ट डिपार्टमेंट जे मिनिस्टरनि खां वठी हितां हेठि मालियुनि ताईं हुननि जेका तबाही कई आहे, हुननि जेका बर्बादी कई आहे, क़ौमी वरसे सां अवामी मिल्कियत आहे, क़ौमी पब्लिक प्रॉपर्टी आहे, जंहिंसां हिननि मख़सूस टोले हिकिड़ी जेका उन्हनि एतिरी तबाही जेका कई आहे, उहा दुनिया जे शायदि कंहिं कंट्री में अहिड़ो को मिसाल मिले जंहिंजे को वाली वारस कोन्हे, को पुछण वारो न आहे, को उनखे दादरसी करण वारो न आहे, को दाहण वारो बि न आहे। असांजे आम माण्हू, पब्लिक प्रॉपर्टी आहे, अवाम जी प्रॉपर्टी आहे, क़ौमी ख़ज़ानो आहे, इन जे लाइ आम हर इंसान जो फ़र्ज़ु आहे उनजे ख़िलाफ़ आवाज़ उथारे। बहरहाल हिननि जेको हींअर जेको बि आवाज़ उथारे थो, इन जे ख़िलाफ़ जेको ॻाल्हाए थो, उन्हनि ते कूड़ा केस, कूड़ियूं FIR ऐं उनजो आवाज़ दॿाइण जे लाइ ज़िले इंतिज़ामिया, हालांकि ज़िले इंतिज़ामिया त पूरी आहे, उन में SP बि अची वियो आहे, SP बि उन ते जेको आहे, DC बि आहे, उन ते सेशन कोड बि आहे, उन ते सभु क़िमतियूं आहिनि, ऐं उन्हनि जे तबाही जे पोयां इहे सभु ज़िम्मेवार आहिनि। उन्हनि खे सभिनी खे ज़िम्मेवार सम्झुसि, छो जो इन ते लिकल ॻाल्हि कान्हे, परे जी ॻाल्हि कोन्हे, लिकल ॻाल्हि कोन्हे, हिननि खे पर कोन्हे, साम्हूं सभु कुझु साम्हूं थिए थो। हिते हज़ारे लखे एकड़ पूरी सिंध ते जी त आहे, उहा त तबाही थी आहे, पर असांजे ज़िले मटियारी में जेका तबाही थी आहे, उहा त सभिनि जे साम्हूं आहे। उनजे ख़िलाफ़ उन्हनि खे दॿायो थो वञे, जेको उन्हनि जे ख़िलाफ़ आवाज़ उथारे थो। इन जो मिसाल आऊं पाण ख़ुदि बि आहियां। मूं हुन ॿिलनि जे बचाव जे ख़ातिर जेको आवाज़ उथारियो, पटिशन हाई कोर्ट में दाख़िल कई, उन जे बरक्स मूं ते जेके हिननि FIR करायूं, 7 खां 8 FIR दाख़िल कयूं अथनि मूंखे दॿाइण लाइ, मूंखे हिसाइण लाइ। त तूं हक़ जी ॻाल्हि कई कीअं, छो तूं करे, तूं बसि करे वेही रह, तुंहिंजो छा थो वञे, छा न। हीउ क़ौमी वरसो आहे, क़ौमी मिल्कियत आहे ऐं पब्लिक प्रॉपर्टी आहे, कंहिंजी ज़ाती प्रॉपर्टी कान्हे। इहे फ़िरौन सिफ़त जेके माण्हू हिते अची हिन ते चंद टोलो हिकिड़ो क़ाबिज़ थी, जेको मनमानी करे पूरी सिंध क़ौम जी तबाही कई आहे ॿेलनि जी, ऐं उन्हनि जे ख़िलाफ़ु आवाज़ उथारींदो रहंदुसि। आया हर आम ऐं ख़ासि माण्हू खे अपील आहे त हिन जे ख़िलाफ़ु आवाज़ु उथारियो वञे। ऐं असीं चवंदासीं भई
छा कयूं, असांजो वसु कोन्हे, ईअं कोन्हे उहो कोन्हे, इहा असांजी बेवकूफ़ी आहे। असांजी हर ॻाल्हि वस में आहे। असां जेसिताईं एहतिजाज न कंदासीं, असां जेसिताईं हुन ते ग़लति खे ग़लति न चवंदासीं, तेसि ताईं हुन ते हू मनमानी पंहिंजी हलाईंदा रहंदा। इन जे लाइ मुंहिंजो हर हिकु सुप्रीम कोर्ट जो ऑडर आहे, हाई कोर्ट सखर जो ऑडर आहे, हाई कोर्ट हैदराबाद जो ऑडर आहे, बावजूदि उन्हनि जे ॿेला तबाह करे उन्हनि फ़सुलु पोखे ॾाढनि चंद माण्हुनि खे ज़मीन ॾियो। इन जे इहा कोड ऑफ कंटम आहे। कंहिं इदारे खे नथा मञनि, कोर्टनि जे ऑडरनि खे नथा मञनि, कंहिंजे चवण सां नथा मञनि। हींअर ताज़ो हिकिड़ो वाक़ियो हाणे महीनो पहिरीं, शायदि महीनो खनि थियो हुजे, डिसमिस थिया न सभु जा सभु बिल। हिकिड़ो ढोंग मूंखे ॿुधाए साल पहिरीं हिननि ₹8 जो ॿिज इस्तेमालु कयो त असां ॿिज पोखियो आहे, न मॉनसून जे मौसम खां पहिरीं ॿिज पोखियो आहे, ₹8 जो ख़र्च करे उहे ॿिज पोखिया। वरी उहे साॻियूं ज़मीनूं ज़मींदारनि खे इलाइट करे उहे ॾेई उहे आबाद कराए, अॼु वरी हर कंहिं ग़रीब गुरबे ते FIR कटराए पंहिंजी फॉर्मेलिटी पूरी करे ऐं पैसा वठी पंहिंजा भभ भरियो वेठा आहिनि। इन्हनि जे ख़िलाफ़ु को ॻाल्हाइण वारो कोन्हे। मुंहिंजो हर हिकु जेको बि मुंहिंजो वीडियो ॿुधे पियो ॾिसे पियो, उन्हनि खे अपील आहे त हिननि जे ख़िलाफ़ु बाक़ाइदा मुहिम हलायो। हिननि जे ख़िलाफ़ु जेको हीउ क़ौमी ख़ज़ानो आहे, क़ौमी प्रॉपर्टी आहे, हीअ अवामी पब्लिक प्रॉपर्टी आहे, हीअ कंहिंजी ज़ाती कंहिंजे जागीर न आहे। छो तबाही बि थिए, हिन खां सुवाल पुछण वारो केरु कोन्हे। हिन खां बराए महिरबानी हर हिकु माण्हू ते फ़र्ज़ु थो थिए त नाजाइज़ जे ख़िलाफ़ु आवाज़ उथारियो। ऐं मुंहिंजी सभिनी खे रिक्वेस्ट आहे, बराए महिरबानी हिन ते अमल कयो। मां इहो ई चई इहो वीडियो बंदि थो कयां त मुंहिंजो चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान, चीफ जस्टिस सिंध, वसवारा ऑफिसर जेके बाला ऑफिसर आहिनि, वज़ीर आला, होम सेक्रेटरी, जनरल सेक्रेटरी, जेके बि आहिनि उन्हनि खे अपील आहे त हिननि जे ख़िलाफ़ु नोटिस वरितो वञे, हिननि इंक्वायरी करे हिननि खे सख़्तु खां सख़्तु सज़ा ॾिनी वञे। जेको क़ौमी ख़ज़ानो हिननि तबाह कयो, क़ौमी मिल्कियत हिननि खे जेका पंहिंजो भरिनि, इन्हनि जे ख़िलाफ़ु सख़्तु खां सख़्तु कार्रवाई कई वञे।